जॾहिं नौकराणी वारो शक पोइ मोटंदो जेको आहे चाकर खान जो हसीना बेगम जाबिर ऐं रुंडे ॾे ख़ासि करे पोइ हू आख़िरी इंक्वायरी कंदो। आख़िरी इंक्वायरी ईअं थींदी, हू रावल जो इंतज़ारु कंदो, हेॾां इंक्वायरी बि कंदो रहंदो त हाणे घर में इहा नौकराणी वारो असरु कीअं थियो। पोइ रावल त काफ़ी किस्तनि खां पोइ जॾहिं वञी ज़ाहिर थिए 2 स्पेल में मतां 2 स्पेल में हली, पहिरियों स्पेल हली रहियो आहे, पहिरियों स्पेल खुटंदो वरी ॿियों स्पेल शुरू थींदो, उन खां पोइ मतां रावल ठीकु ठाक थी अचे। फ़िलहालु मुंहिंजे ख़्याल में 50, 60, 70 किस्त ताईं रावल खे न ॾेखारियो वेंदो। रावल अगरि हाणे अची वियो त कहाणीगर हुन ॿुधाई मूंखे हिन मारियो हिन हीअं कयो, सावल त बेगुनाह साबित थी वेंदो। पोइ ड्रामो ज़ाहिर ॻाल्हि आहे जाबर खे मारे चाकर खान ख़तमु करे छॾींदो, पर ड्रामे ख़तमु त न आहे करिणो, ड्रामे खे घटि में घटि 200, 300, 400 किस्त ताईं वठी वञिणो आहे। इन जे करे फ़िलहालु रावल नज़र न ईंदो तव्हांखे, या अस्पताल ई अस्पताल पियो रहंदो। थी सघे थो 50, 100 किस्त ताईं नज़र न अचे। अगरि जेसि ताईं हू 50, 100 किस्त खां पोइ अचे थो, ज़ाहिर थिए थो, ॿुधाए थो कहाणी चाकर खान खे, त पोइ चाकर खान ऐं जाबर जी दुश्मनी वधे थी, त पोइ जाबर हितां भॼी लिकी चुपी वार कंदो, माना ड्रामे खे ई वधाइण जी कोशिशि कई वेंदी, जे ड्रामे खे डिघो कयो वञे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।